जय श्री श्री राम। राम। जय श्री कृष्ण। जय श्री कृष्ण। जय हर हर महादेव। जय हर हर महादेव। साईं सतनाम सब ते सहाय थे। सचो साईं सतराम सब साईं ते कंवर सहाय राम थे। साहब सब ते कृपा करे। साईं कंवराम साहब सब ते बाबा कृपा दाराम करे। साहब सब ते आशीष करे। बाबा सदाराम साहब सब ते सब आशीष सबने करे। जी रह जी अचे। सबनी जी रह जी अचे। रामे बाबा रहम कयो। फजली बाबा फजुल कयो। रामे बाबा रहम कयो। फजली बाबा फजुल कयो। प्रभु प्यारी मिठड़ी सुंदर साध संगत सबने आलनि जे चरणनि में शीश झुकायूं था। संतनि जे चरणनि में शीश झुकायूं था। रात कोटि हिनमल ताईं वेहण हो तव्हां सदक तपशा खे वार वार नमस्कार। आशीष घुरूं था। सदा आयो जी आयो पंहिंजो करे आयो। हिन शिव शांति आश्रम कोई संत बाबा उदाराम धाम प्रांगण में हिन सुहिणी सुंदर सचखंड दरबार में सजन संतन जो दर्शन, सतगुरनि जो दर्शन, साहिबनि जो दर्शन, मिठड़ी प्यारी साध संगत जो दर्शन, गुणी ज्ञानी भक्त भक्ताणनि जो। हर रोज़ अमृत वेले 4 बजे प्रभात में शंखनाद जी धुन सां संत कंवराम साहब जी वाणी सां साहिबनि जो दर्शन विराजमान, सतगुरनि जो दर्शन विराजमान। 5 बजे ॾहनि गुरनि जे मथां साईं कंवराम जे मथां 6 बजे मंगल आरती, जान धुनी आरती अरदास, दादा साईं जो सत्संग, सवा घड़ी योगा। हिते योगा अलॻि थींदड़ आहे। 100 ॼणा कंदा आहिनि। 15 साल को हले थो। 7 बजे 40 साहब पढ़बी आहे। तो शुरू थी करे सिंधी हिंदी भेनरूं हिकु हिकु शब्द जो वारो वठदियूं आहिनि। योगा वारियूं बि लॻभॻि सर्विस वारा आहिनि योगा में ईंदड़। तंहिंखां पोइ गुणी ज्ञानी सिख भाइर भगत जन जिन खे हिकु हिकु शब्द जो वारो थी करे 12 वॼंदा आहिनि। कल्ह जी गिणती 70 कल्ह 7 बजे खां वठी हिकु हिकु शब्द जी 70 ॼणनि वारो वरितो आहे। रोज़ जी प्रक्रिया आहे। शाम को पोइ जब साहब हज़ारी शब्द कीर्तन सोहेलो सुखमनी साहब, सामिया स्वरूप, लाला साहब, आनंद साहब 12 आरतियूं मां ॿुधायूं। भॻवान जी आरती, उड़ेलाल जी आरती, गुरु नानक साहब जी, रविदास जी, धनी जी, सैने जी, कबीर जी, गोबिंद सिंह साहब जी, 4-5 संतनि जूं, भगवान जी धुनी, हरकी साहब जी धुनी, मथां भजन भाव, इहा नित किरम आहे पंहिंजी। ऐं असांखे कंहिं बि आस्थान जो नितनेम ख़्याल में हुजणु घुरिजे। जिथे वञूं था श्री राम। असां 80 में अमृतसर में 24 कलाक गुज़ारिया। सुबुह 6 बजे वेठुमि, 6 उथियुमि, 12 कलाक छा थी रहियो आहे। वरी सुभाणे शाम 6 वेठुमि, सुबुह जो 6 सॼे कीअं प्रेमी शेवा कनि था, कीअं कीर्तन आनंद वठनि था, केरु केरु कहिड़ी भावना में। तॾहिं अहसासु थींदो न कीअं शेवा थिए थी। इहा प्रक्रिया जेका हली ईश्वर उनखे पंहिंजो फल ॾींदो।
कीअं अमृत वेले साहब खोलनि था, कीअं पंहिंजे टाइम टेबल सां सभु हले थो। बाक़ी अधु कलाक वठी ईंदा आहिनि मंझंदि जो रात जो। भॻवान जे प्यार में सभु हली रहियो आहे। जय सखी बाबा। मां सभिनी आयलनि जो आभारी आहियां, ख़ासि करके संतनि जो, जंहिंसां आहे सभा जो सिंगार आहिनि संत। संतनि सां ई मेला आहिनि। सॼे राष्ट्र मां पहिरियों महाराष्ट्र में अधिक संगत उतों थी अचे। मध्य प्रदेश, छत्तीसगढ़, दिल्ली, राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश में आए जगह संगत आई और दर्शन करण। वाह वाह, वो संत को मिलने जाइए तज मन का भगवान, जितने पग तितने यज्ञ मुख से कहो श्री राम। मुख से कहो श्री राम। ये वाल्मीकि जो श्लोक है, जो द्रौपदी उनके साम्हूं ॾिनो, तॾहिं पांडवनि यज्ञ पूरो कयो, जंग पूरी थी तो भगवान जो यज्ञ कयो, सॼे विश्व खे ॿुधायो, थी आयो, सभु आया, यज्ञ थींदो त आकाश में धवन थींदी, थी कान। राम भगवान खे चयो साईं, चई कोई रहिजी वियो आहे, चवनि तूं ॿुधाए भेण, असां त चई वाल्मीकि। वयो युधिष्ठिर, चयो मां 100 संकल्प पंहिंजो कयो आहे, अरे 100 यज्ञ जेको करे, अरे 5 ई भाइर ईअं ई मोटी आया। द्रौपदी चयो मां वञा थी, उहे संकल्प साॻियो दोहराए, चयो साईं तव्हांजी वाणी आहे, संत को मिलने जाइए तज मन का भगवान, जितने पग तितने यज्ञ। टप ॾेई उथियो वाल्मीकि, मुख से कहो श्री राम। आया, भोजन तयारु कयईं, भोजन 6 प्रकारनि जो थियो। खट रस सॾिबो आहे, छा खट रस, 6 रसनि मां वो अलॻि अलॻि क़िस्मनि जूं 6 शयूं थींदा। रस 6 आहिनि, जंहिंमें 6 प्रकारनि जा, बसि 6 जा अलॻि जा रूप न थींदा आहिनि। 6 हुनजे अंतर्गत ई अलॻि अलॻि आइटम ठाहे करे 6 खे बणायो वेंदो आहे। वाल्मीकि जेके भोजन आयो, हुन सॼो गॾियो खणी, हो कहिड़ो वात वेदे मन में थोरो सो भई संत भोजन त पातो, आकाश में धवंत थी, पर सही ॿुधण में न आई। भॻवान खे चयो साईं तव्हां चयो भोजन पोइ वेंदो, चई काई कमी थी हूंदी, चई पोइ तव्हां ॿुधायो, चई या उन खां पुछो। हुन चयो द्रौपदी शंका विधी त मुंहिंजे महिनत हेॾी आहे, उहा भुल रही। हुनखे कर्म उपासना ज्ञान जी ॼाण न आहे। कर्म जे लिहाज़ सां ब्रह्मचारी खे केतिरा गिरह खाइणा आहिनि, गृहस्थी खे केतिरा गिरह खाइणा आहिनि, मां ॿुधायां। वानप्रस्थी खे केतिरा गिरह खाइणा आहिनि, संन्या केतिरा खाइणा, हिकु। हाणे हे सभु खणी आई, जेकॾहिं मां हीअं अलॻि अलॻि खावां त हिसाब न ठहिया आहिनि। उपासना माना भक्ति जो मार्ग, सभु गॾे बि खणी। और ज्ञान जो रस जे ख़्याल में न पवणो आहे, हीअ शइ वणे थी या नथी वणे, जेकी बि हुयो सभु मिक्स थी वियो। रस जी दृष्टि सां न खाइणो, जेके जो प्रसाद। इन जे लाइ मां कर्म उपासना ज्ञान वेदो की दृष्टि सां हे सभु कॾहिं कॾहिं बाबा वरदास राम लाइ चवंदा आहिनि साईं गॾु करे भोजन खाईंदो। मां चयो बाबा हिते चओ पाणी विझी करके भोजन खाईंदो, गॾे में त मज़ो ईंदो आहे, अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि आहे। भई गॾे भोजन में न खाइण मज़ो ईंदो आहे, पाणी विझी खाईंदो रस हलियो वेंदो। कॾहिं बि चओ त ईअं चओ,
इहा शइ हुई। वॾनि ॾेरनि सां त हिकिड़ो वेलो भोजन वेंदो हुउसि, ॾंदनि जो जेको माटो हूंदो निम जो, उहा रोटी उन में विझी छॾे, घणो नफ़्स खाईंदो। ईअं संत पंहिंजो सिद्धि प्राप्त कनि, शेवा करे। श्री राम श्री राम श्री राम। द्रौपदी चरणनि पर बि खेमिया वरितई, आकाश में धवन थी, यज्ञ पूरो थियो। है सखी बाबा। हा हा संतन में भाई गुरदास राम राय अॻे त सस पैदा ॿुधासीं, भाई हिकिड़ो कदम तूं खणी थो घरों, पर लिखियो कोट पैदा, गुरू तोखे करोड़ पेर वठण थो अचे। भाव श्रद्धा बसि, असांखे श्रद्धा वठी आई। धन भागशाली हाणे सत्संग जो हिकिड़ो शब्द चई करके अच्छा जेकॾहिं पोड़ी और अॼु ठारू जो ॾींहुं आहे, लाल साईं खे बि चए बनायो। ठीक मेहर करे ता मिलना थी सी, मैं आज हथे खाली, आज ऊपर करो कृपा, तुम हो बड़े उपकारी। मेरा कीता किछु न होवे, ओ मेरा हमेशा सवाली, अपना बिरद देख गुणकारी, मेहर करो हम बुरे हफाली। अपना बिरद देख गुणकारी, मेहर करो तेरी बंदिश विच जोल के, तेरी बंदिश विच जोल के, साईं से नंगे कहीं न कीते, हो तज भगवान जो शरणी आए, हो से तो अपने कर लेते, कोई न फलसी नालत ना संगे, सतगुरु जड़ चरण कमल संग सीते। तेरी ओट महाबलवंती, ओ जो कीटी हस्ती जीते। राम 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 श्री राम राम हरे राम राम। तुम नहीं तोड़े माधव हम कैसे तोड़े, तुम नहीं तोड़े माधव हम कैसे तोड़े। तुम नहीं तोड़े माधव हम कैसे तोड़े। तुम नहीं तोड़े माधव हम कैसे तोड़े। तुम संग तोड़े कौन संग जोड़े, तुम संग तोड़े कौन संग जोड़े। माधव
तुम नहीं तोरे माधव तुम नहीं तो भाई राम चो गरीबी राम चो मिठो नालो तो राम चो जो तुम गिरवर तो हम मोरा जो तुम गिरवर तो हम मोरा प्रभु जो तुम गिरवर तो हम मोरा जो तुम गिरवर तो हम मोरा हम मोरा तो हम मोरा जो तुम चंद हम भय हैं चकोरा जो तुम चंद राम भय है चकोरा जो तुम चंद हम भय चकोरा जो तुम चंद राम भय है चकोरा नहीं तोरे माधव कैसी तो तुम नहीं तोरे माधव हम नहीं तो तुम संग तोर कवन संग जोर तुम संग तोरे कवन संग तोरे तुम नहीं तोरे माधव तुम नहीं तो जो तुम तीरथ हम भय जाओ बाबा जो तुम हो जो तुम देहरा तो हम बाबा जो तुम देवरा तो हम बाती जो तुम देहरा हम बाती वो जो तुम देवरा तो हम बाती जो तुम तीरथ हम भय हैं यात्री जो तुम तीर्थ को गए हैं यात्री जो तुम तीरथ हम भय हैं यात्री बाबा जो तुम तीर्थ गए हैं यात्री तुम नहीं तोरे बाबा तुम नहीं तोरे माधव हम कैसे तोरे बाबा तुम नहीं तोरे माधव हम कैसे तोरे तुम संग तोड़ कवन संग जोड़े तोरे माधव तुम नहीं साची प्रीत हम तुम संग जोड़ी हम तुम संग जोड़ी ओ साची प्रीत हम तुम संग जोड़ी ओ साची प्रीत हम तुम संग
संग तोड़ कवन संग जोड़े तुम नहीं तोड़े माधव कहाँ तेरी सेवा जय जय जान कहाँ तेरी सेवा कहाँ तेरी सेवा जय जय जान कहाँ तेरी सेवा तेरी सेवा कहाँ तेरी सेवा तेरी सेवा कहाँ तेरी सेवा तुम सो ठाकुर और नहीं देवा तुम सो ठाकुर और नहीं देवा तुम सो ठाकुर और नहीं देवा ओ तुम सो ठाकुर और नहीं देवा तुम नहीं तोड़े माधव हम कैसे तोड़े तुम नहीं तोड़े माधव हम कैसे तोड़े संग तोड़ कवन संग जोड़े तुम संग तोड़ कवन संग जोड़े नहीं तोड़े माधव नहीं तोड़े तुम्हारे भजन कटे जम आवा तुम्हारे भजन कटे जम पासा तुम्हारे भजन कटे जम तुम्हारे भजन कटे जम तुम्हारे भजन कटे जम तुम्हारे भजन कटे जम फासा जम ओ कटे जम फासा भगत हेत गाए रविदासा भगत गावे रविदासा भगत हेत गाए रविदासा भगत गावे रविदासा नहीं तोड़े माधव हम कैसे तोड़े तुम नहीं तोड़े माधव हम कैसे तोड़े तुम संग तोड़ कवन संग जोड़े तुम संग तोड़ कवन संग जोड़े तुम नहीं तोड़े माधव श्री राम श्री राम श्री राम श्री राम 16 सदी में चङनि भक्तनि जो प्रगटाव थियो आहे रविदास महाराज चम जो धंधो जुतियूं गंढनि पर हुनजो गंढाणी जो आदेलो मुक़ररु अॻिलो जुती ॾींदो हेमा खे घणेई अहिड़ा पुरुष वॾड़ा वेठा हूंदा जुती जो विच ॻरी वेंदो तरो हलंदो त बि कोन ठाराईंदा ॾिठासीं एॾी का हालत थींदी तंहिंखां पोइ राम अॻिलो चए मूंखे ॻंढ ॾे हुन जेतिरो चयो पर न उहो ॻंढे
जेतिरो बि ज़रूरत उनमें ज्योति में आहे उहो पूरे जो पूरो उनखे तयारु करे। श्री राम। पुछे थो चवणो आहे, न पुछे थो न चवणो। आदरो मुक़ररु आहे, वाधारो न। मर्ज़ी आहे, माना नथसि। सच चवंदो इन खे चइबो आहे। गुरु नानक साहिब जन छो फ़क़ीरनि न हलायो, या 13 जेको अची वियो आहे। सौदो ॾिनो बुधी खानो हो नवाब जो, सौदो ॾिनो जेको अघु हुयो सौदो ॾिनो। घुरणो न आहे पैसा ॾे, ॾिनई ठीकु आहे, न ॾिनई हाणे चइसि हाणे ईअं चई ॾींदासीं, जेकर ईअं हलाईंदासीं दुकान लुटिजी वेंदो। न बाबा, भरोसो त रखी ॾेखार। अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि आहे? बसि एतिरी ॻाल्हि। फ़क़ीर फ़क़ीर खे जेको पैसो पाए ॾिनो, वरना बाक़ी सच जो धंधो इहो। इन खे ॾिसी करे कयूं, फ़रियाद कयूं नवाब खे 360 रुपया मुनाफ़ो निकितो उन हथ में। न ॾेठि ॿीहर धंधो कर, वरी ॿीहर चए बाबा मूंखे इच्छा न आहे, वरी 700 कुझु रुपया ॿिया निकिता। इहो धंधो ॾिने त वाह वाह, श्री राम। ईअं ई ब्राह्मण देवता खे बि संतोष करिणो आहे। वैश्य लाइ संतोष वॾो बाधक आहे। फल में संतोष करे, फल में, कर्म में न। जेके मिलियो, जेकी महिनत थी, अखियुनि ते मथे ते हथ रखी करे लक्ष्मी माता खे ॻाइण महिल मनु घटि वधि न थिए त अॼु घटि आयो, कल्ह हेतिरो आयो। बसि वैश्य जो त विस्तार आहे। वैश्य जेकॾहिं संतोष करे छॾींदो, कारखाना कीअं हलंदा, लखे करोड़ माण्हुनि जो गुज़रान कीअं थींदो। श्री राम। ओ तीअं साधु संत, ब्राह्मण साधु संतनि में घणे हूंदा संतोष, जेके जेके यथाशक्ति इन खे चइबो आहे। वधीक इतास न खणो त जिते मूंखे जल्दी ॻंढे ॾे, मूंखे गंगा ते वञिणो। हा, वरी मुंहिंजो हिकिड़ो कमु कजांइ ब्रह्मन देवता, हे मां अधु ॼायां थो, गंगा माता खे ॾिजे, नमस्कार करे आवाज़ कजांइ, पर जॾहिं हथु कढे पोइ ॾिजांइ। अहिड़ी ॻाल्हि, सनानु कयईं, आवाज़ कयईं, हथु निकितो, उन ते रखे, वरी आवाज़ आहे त भेजांइ, हिकिड़ो कंगण ॾिनांसि। देव देवताउनि जी शयुनि खे अलौकिक चइबो आहे। छा? उहो हितां जो तौर माप सां न ईंदो। जेके ऋषिनि मुनियुनि खे, देवताउनि खे शस्त्र मिलियल हुया, इहे सभु अलौकिक हुया। इहे हाणे जे भेट सां न थींदो। श्री राम। हा, पोइ घर आयो, घरवारी खे ॾेखारे विधई, मुंहिंजी भावना कान्हे त मां मुंहिंजो कंगण, चयो हे मिलियल आहे, चयो हे त मां पाईंदुमि। चुप करे। ॻोठ ॻोठ जा राजाऊं हुया, ब्राह्मणी हुई, राणी जे घर वेंदी हुई, उन ॾिठोसि त हे कंगण, चयो इहो त मूंखे खपे। जेको जेको मुल वठे, पति खे चए वञे जेको मुल वठे, कंगण ॾे। हलो साईं। त राम हाणे कंगण त चयो, पर ॿियो कंगण खपे, ॿी बांसुरी आहे। हिते ब्राह्मण सॼी वार्ता राजा खे करे ॿुधाई। राजन, हे शइ अहिड़ी न आहे जो असांजी हुजे, हे त अमानत मिलियल। हा, धर्मात्मा राजा हली पिया सभु।
सदो रविदासन बहुत नमस्कार करे। श्री राम। हाँ ॿियो कंगण उन जो मिलियल जे खपे त उन खे चवंदासीं ॿियो ॾींदो। चयासीं ॿियो कंगण जीअं टपड़ी ते वेठो टपड़ी जे मथे करे त ओ श्री राम। गंगा संतनि जे चरणनि में अहिड़ा केतिरा ई आसन हिकु न आहे खणण ते पहुतो। वाह 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 वाह। तूं पंहिंजे मल कीअं थी धोई गंगा खां पुछो माण्हू त चए संतनि जा चरण पवंदा मुंहिंजी मल धोपिजे थी। राम। रविदास केॾे प्यार में तुम नहीं तो रहे ज्ञान जी दृष्टि आहे पाणी पाण। श्री राम। आत्मा करके सो हिकु रूप आहियो छोड़ो नाम रूप सां अलॻि प्रक्रिया हलण जे लाइ हे चोलो मियल आहे। सबको पंहिंजी ड्यूटी निभाए थो। हर हिकु जाइ पंहिंजा ते महत्व रखे थी। हर हिकु खाई नंढी वॾी कान्हे। श्री राम। कार्य में ॾिसणो पवंदो आहे भई प्रथम कहिड़ो करिणो आहे बसि बाक़ी हर कार्य पंहिंजे आहे त महत्व आहे। मां केतिरो बि चाहियां पर तूं अञा हितां जे जेके मुंहिंजे कर्म में लिखी छॾियो थी हे जनम हे लीला करण जी मां छा करे सघंदुमि। तुम नहीं तोड़वे माधो हम कैसे तोड़े तुम संग तोड़ कवन संग जोड़े। श्री राम श्री राम। मां तव्हां करे ॿुधायो हिकु साधना काल ॿियो सिद्धता काल। हिकु साधना काल असांजे हथ में साधना आहे सिद्धता न आहे त सिद्धता जी साधना जी आहे वाणी आहे। हे हिकिड़ो श्लोक आहे स्वामी साहिब में जीतो वञे न मनो बिना दर्शन देव जे। इहो सिद्ध काल जो आहे। दर्शन देव न ॾे हा त मुंहिंजो मन न जीती सघिया पर मथां चए थो बिना मन जीतण जे देव न ॾे दर्शन। इहो साधना काल आहे। श्री राम। मन ते मुनसर आहिनि सॼो ई टिपे टे मन ते आहिनि। जेके मन चाहे थो इंद्रियूं उहे कमु कनि थियूं न शरीर त जड़ आहे। कामना वासना जाॾे बि जेका भॼ दौड़ आहे कामना वासना जी आहिनि। श्री राम। हा हा। मन नहीं माने कया हमारा मन नहीं माने गुरु जी में कैसे करूं बेचारा। बैल होवे ता खबड़ी बांधो मृग नहीं फंद फाई पंछी होवे ता पिंजरे बांधो यो मन कहो न जाई। तीर्थ नाऊं शांत न पाऊं घर में रहो न जाई कथा सुने बाकी चाल न चाले ये मन की निठराई। बस पर एका ओट गई संतन की कहत कबीर जुलाहा सतगुर मुझ पर कृपा कीनी समझ समझ घर आया। रे मना रे मना रे मना मन रे मन रे मन रे मन के समझा। श्री राम। बस राधास महाराजन तुम नहीं तोड़े हम कैसे तू पंहिंजी कृपा कर तो जुड़ी वञो। जय सखी बाबा।